नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी। सो ही आहे त जन्नत जूं कुंजूं सैयदना सिद्दीक़ अकबर वटि हूंदियूं। इन जे मुतालिक़ तफ़सीली गुफ़्तगू अव्हांजी खिदमत में पेश कंदुसि, पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। जी हाँ प्यारा दोस्तों, जन्नत जूं कुंजूं सैयदना सिद्दीक़ अकबर वटि हूंदियूं। इन जे मुतालिक़ अव्हांजी खिदमत में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो फ़रमान मुबारक भी पेश कंदुसि। त प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त हिकु ॾींहुं हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर ऐं हज़रत सैयदना अलीयुल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जिन ॿिन्ही जी रोज़े अक़दस ते हाज़िरी थी, नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते हाज़िरी ॾिनी त हज़रत सैयदना अलीयुल मुर्तज़ा हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर खे फ़रमायो त तव्हां अॻियां थियो ऐं रोज़े मुबारक जे दरवाज़े खे खोलियो। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त ए अली, तव्हां अॻियां थियो ऐं रोज़े मुबारक जे दरवाज़े खे खोलियो। हज़रत सैयदना अलीयुल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त आउं उन शख़्स जे अॻियां कीअं थियां जंहिंजे मुतालिक़ नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ही कलिमात फ़रमाया हुआ ऐं जंहिंजे मुतालिक़ नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे हक़ में आका अलैहिस्सलातु वस्सलाम ही कलिमात फ़रमाया। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त क़यामत जो ॾींहुं थींदो त जन्नत जो फ़रिश्तो रिज़वान जन्नत ऐं दोज़ख जूं चाबियूं खणी हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि ईंदो ऐं उनखे हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर खे चवंदो त अल्लाह पाक तव्हांखे सलाम पियो चवे ऐं ही जन्नत ऐं दोज़ख जूं कुंजूं अल्लाह पाक मोकिलियूं आहिनि, इहा अव्हांजे हवाले आहिनि। अव्हांजी मर्ज़ी आहे, जंहिंखे जन्नत में मोकिलियो, जंहिंखे चाहे अव्हां दोज़ख में मोकिलियो। त प्यारा दोस्तों, इन मां मालूम थियो त क़यामत जे ॾिहाड़े जन्नत ऐं दोज़ख जूं कुंजूं चाबियूं हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जे हवाले कयूं वेंदियूं। सैयदना सिद्दीक़ अकबर जी मर्ज़ी आहे, जंहिंखे चाहिनि जन्नत में मोकिलीनि ऐं जंहिंखे चाहिनि दोज़ख में मोकिलीनि। त प्यारा दोस्तों, अव्हांजी खिदमत में इहा मालूमात जेका मूं अर्ज़ु कई तमामु बहितरीनु मालूमात आहे। अल्लाह करीम असां तव्हां सभिनी खे अदब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सहाबा कराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन सां मुहबत नसीब फ़रमाए ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत मुबारका शरीयत मुतहरा जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।